हुक्मरान जमात तहरीक इंसाफ जी कोर कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। सियासी सूरतहाल, मकानी चूंडनि जी तैयारियुनि, महांगाई ते कंट्रोल ऐं ॿिनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। इस्लामाबाद में रखियल तहरीक इंसाफ जे कोर कमेटी इजलास जी सदारत वज़ीर आज़म इमरान खान पाण कंदो। कोर कमेटी जे इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं मकानी चूंड जे तैयारियुनि जे हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। ज़रीन मौजब महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ उपाउ वठण बाबति बि सलाह मशवरा कया वेंदा। ब्रेकिंग न्यूज़ आहे, हम सां शेयर कयूं पिया। हुक्मरान जमात तहरीक इंसाफ जी कोर कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। आगाह कयूं पिया वाक़े हुक्मरान जमात तहरीक इंसाफ जी कोर कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। सियासी सूरतहाल, मकानी चूंड जे तैयारियुनि, महांगाई ते कंट्रोल ऐं ॿिनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। इस्लामाबाद में रथियल तहरीक इंसाफ जे कोर कमेटी इजलास जी सदारत वज़ीर आज़म इमरान खान पाण कंदो। कोर कमेटी जे इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं मकानी चूंडनि जी तैयारियुनि जे हवाले सां गौर वीचार कयो वेंदो।